ग्राउंड आहे पासे में, ग्राउंड त कोन्हे, थल्लो हुयो को पुराणे टाइम जो, तक़रीबन 15-20 साल जो पुराणो थल्लो हुयो शाह मुराद बिरोही जो। हुन जे पासे में हुननि जो कमिरो ठहियलु हो, हुन कमिरे जे अंदरि हुननि जी पाणी जी टैंकी ठहियलु हुई। असांखे पाण पाड़े में रहूं था, पर असांखे ख़बर कोन्हे त अंदरि का टैंकी आहे, ऐं टैंकी जे मथां ढकु कोन हुयो, ढकु ओपन टैंकी मतिलबु ढकु न हुयुसि। अंदरि पाणी हुन में टैंकी तक़रीबन 12-14 फुट जी टैंकी आहे, ऐं हुन में अंदरि तक़रीबन 7-8 फुट पाणी अञा ताईं बीठो आहे। जेकॾहिं असांखे ख़बर हुजे पाड़े वारनि खे त असां पाणी कढायूं। हाणे मालिकनि जी थोरी ग़िफ़लत इहा आहे त हुनजो न पाणी कढायो आहे, न हुनखे बंदि करायो आहे, न हुन जे मथां को ढकु वग़ैरह रखायो आहे। ये एहतियात करणु खपे न, कम अज़ कम पाड़े में नंढड़ा नंढड़ा ॿार मासूम आहिनि, पासे में ख़ाली थल्लो आहे त उते सम्झो त हुननि खे जे लाइ ग्राउंड आहे, सुबुह शाम नंढड़ा नंढड़ा ॿार खेॾनि था, ऐं ॿारनि खे हाणे कहिड़ी ख़बर त टैंकी में पाणी आहे न आहे। हुन जे मथां नंढड़ो घणो कपिड़ो ॾिनल हुयो, जंहिंजे मथां में किराए ते रहनि था, ऐं उहे शौकत कासकेली आहे, उहो नूरियाबाद फैक्ट्री में कमु कंदो आहे। उहे हिते किराए ते रहनि था पाड़े में। नंढड़ा ॿार, नंढड़े छोकिरे जी नंढड़ी उमिरि 6-7 साल उमिरि आहे नंढड़ी जी, मासूम ॿार नंढड़ा नंढड़ा ॿारनि सभिनी खेॾियो पिए। उहो खेॾंदे खेॾंदे कमरे में वियो त उते जो हुनजे मथां रिलीअ मथां पेर रखियईं त हलियो वियो, जो ढकु त हुयो ई कोन, हुनखे ख़बर ई कोन्हे त कोई टैंकी आहे। बसि पोइ ईअं ते हुन में वियो आहे, हुनखे कढायोसीं, कढाए खणी वियासीं तिबरी में, पर हाणे 10-15 मिंट पाणी में नंढड़ो ॿारु मासूम त उहो बची कोन सघियो, पोइ थी वियो।